साथियों, अब्दुल क़यूम गडानी उर्फ अताउल्ला ख़ान ईसा खैलवी, जेको असांजे सिंध सुजाग नौजवान तहरीक जो अॻवान बि आहे, बेला बचायो कमेटी जरवार जो चेयरमैन बि आहे। इहे ॻोठ में वेठा हुयासीं, इहे महफ़िल जो इरादो थी वियो। कुझु दोस्त असां सां गॾु आहिनि, साईं ज़ैन दाऊद पोटरो ऐं ॿिया दोस्त जेके बि आहिनि। इहे ॻोठाणो माहौल आहे, न कोई तबले मास्तर आहे, न कोई साज़ आहे। ईअं ई जीअं विंदुर थींदो आहे। अब्दुल क़यूम, तव्हां पंहिंजो नंबर ॿुधाइजो, जेकॾहिं तव्हां प्रोग्राम कंदा आहियो न, तव्हां पंहिंजो नंबर ॿुधाइजो, मोबाइल नंबर 0300 3118 339। जेकॾहिं को दोस्त महफ़िल में अब्दुल क़यूम गडानी उर्फ अताउल्ला ख़ान ईसा खैलवी जूनियर खे जेकॾहिं इनवाइट करणु चाहे त हीउ उनजो नंबर आहे। जी बिस्मिल्लाह अब्दुल क़यूम। तारे नाल लो माया तू पुल मोतिए दा मैं तेरी खुशबू आया, तू पुल मोतिए दा मैं तेरी खुशबू आया। चने नाल चांदनी तारे नाल लो माया तू पुल मोतिए दा मैं तेरी खुशबू आया,
वाह साईं वाह। अब्दुल क़यूम घणो अरसो थियो आहे तव्हां महफ़िलूं कयो पिया, प्रोग्राम कयो पिया? अरसो त काफ़ी थी विया तक़रीबन तक़रीबन 15 साल 15 सालनि खां। हाणे थोरो ॿ मिंट तव्हांजा ॿिया बि वठूं। शौक़ु तव्हांखे कॾहिं खां तव्हां सिखणु शुरू कयो आहे? शौक़ु कॾहिं थियो हो जो सेम अताउल्ला ख़ान ईसा ज़ाहिरा तुंहिंजी तव्हांजी उन सां मुहबत आहे, इन जे लाइ तव्हां उन जी आवाज़ में ॻायो पिया, उन वांगुरु तव्हांजा शापर बि आहिनि, उन वांगुरु वेठा बि आहियो। कॾहिं तव्हांखे शौक़ु थियो जो अताउल्ला ख़ान ईसा खेलवी वांगुरु ॻाइजे? तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 8 दर्जे में पढ़ंदो हुउसि। अच्छा, सेम तव्हांजो आवाज़ु मूंखे सेम लॻे थो। वधीक असांजा व्यूअर्स जेके मां हाणे वीडियो अपलोड कयां थो, उहे ई दोस्त कमेंट्स में ॿुधाईंदा जो अताउल्ला ख़ान ईसा खेलवी जो आवाज़ु अंदाज़ अथसि या तव्हांजो आहे या न आहे, उहे दोस्त ई कंदा। बहरहाल असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। इनशाअल्लाह अलाही तव्हांखे भाग लॻाईंदो, अलाही तव्हांखे मथे आणींदो इनशाअल्लाह। वॾी महिरबानी अब्दुल क़यूम, महिरबानी।